अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर उस्मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी टेलीफिल्म बाख ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 9 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन फिल्म में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं इहो बि यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उनखां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। तो दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 10। दोस्तों सभ खां पहिरियां तव्हां हिन सीन में ॿुधो त रूबी अली छा पई चवे। ॾुख हिन ॻाल्हि जो आहे मुर्ख त ज़ुल्फ़कार खे फायर कंदे सिर्फ़ु तूं ऐं मूं ॾिठो हुयो, को विचो शायदि बि कोन्हे। त ज़ुल्फ़कार खे फायर कंदे सिर्फ़ु तूं ऐं मूं ॾिठो हुयो। त ज़ुल्फ़कार खे फायर कंदे सिर्फ़ु तूं ऐं मूं ॾिठो हुयो, को विचो शायदि बि कोन्हे, को विचो शायदि बि कोन्हे, को विचो शायदि बि कोन्हे। दोस्तों हिन सीन में रूबी अली चवे पई त ज़ुल्फ़कार खे फायर कंदे सिर्फ़ु तो ऐं मूं ॾिठो हुयो, को विचूं शायदि बि कोन्हे। त दोस्तों तव्हां हीउ ॾिसो त ज़ुल्फ़कार खे फायर कंदे हीउ शख़्स बि ॾिसे पियो, हीउ बि ॾिसे पियो, हीउ बि ॾिसे पियो, हीउ बि ॾिसे पियो, पर जेकर हीउ निंड में सुतल आहे त ख़ैर आहे। I've fallen and I can't get up. Got him! Got him! बहरहाल दोस्तों ऐं उनखां अलावा ज़ुल्फ़कार खे फायर कंदे हीउ शख़्स बि ॾिसे पियो ऐं हीउ शख़्स बि ॾिसे पियो, त पोइ रूबी अली कीअं थी चवे त मूं ऐं तो खां सवाइ ज़ुल्फ़कार खे फायर कंदे ॿियो कंहिं बि न ॾिठो। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे जंहिंजे तरफ़ हिन जो ध्यानु ई कोन वियो। बहरहाल दोस्तों तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 11। दोस्तों हीउ ॾिसो, हिन शख़्स जे सीने ते ही कुझु पाणीअ या पसीने जा छंडा नज़र अचनि था। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त हीअ पाणी या पसीने जा छंडा नज़र अची रहिया आहिनि। ऐं दोस्तों तक़रीबन 5 सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त उहे पाणीअ या पसीने जा छंडा हितां ग़ाइबु थी विया आहिनि। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी रहिया हूंदा, जेके 5 सेकंड पहिरियां हुया ऐं हाणे वरी ग़ाइबु थी विया आहिनि। मिस्टेक नंबर 12। दोस्तों हिन सीन में जेकर तव्हां हिते नज़र विझंदव त हिते तव्हांखे कैमरामैन जो अक्स ॾिसण में ईंदो। दोस्तों हीउ ॾिसो, कैमरामैन जी परछाई तव्हांखे ॾिसण में ईंदी। ऐं दोस्तों उनखां अलावा हिन सीन में बि तव्हां हिते ॾिसो, हिते बि कैमरामैन जी अक्स खे गौर सां ॾिसी सघिजे थो। हीउ ॾिसो दोस्तों, हिते बि कैमरामैन जी पाछे खे गौर सां ॾिसी सघिजे थो। ऐं दोस्तों उनखां अलावा तव्हां हिते बि ॾिसो, कैमरामैन जो पाछो हीउ ॾिसो साफ़ नज़र अचे थो। दोस्तों हीउ तव्हां गौर सां ॾिसो, हिते बि कैमरामैन जो पाछो गौर सां ॾिसी सघिजे थो। बहरहाल दोस्तों ही टेई जेके मिस्टेकूं आहिनि, दोस्तों इहे मिस्टेकूं एडिटर जूं बि आहिनि ऐं डायरेक्टर जूं बि आहिनि, जेके ही टेई मिस्टेकूं हिननि खे न करणु खपनि हा। दोस्तों इहे हिकु वॾियूं मिस्टेकूं आहिनि हिन फिल्म में। दोस्तों तव्हां हिन मिस्टेकनि जे बारे में छा था चओ, मूंखे कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 13। दोस्तों हिन फिल्म जे मुताबिक़ हीअ औरत पंहिंजे घर में अकेली थी रहे।
जी हाँ दोस्तों, हिन फिल्म जे मुताबिक़ हीअ औरत पंहिंजे घर में अकेली थी रहे। दोस्तों त पोइ हीअ केरु आहे? हीअ ॾिसो दोस्तों तव्हां गौर सां। उन खां अलावा दोस्तों तव्हां हिते ॾिसो, हीअ औरत बि नज़र अची रही आहे ऐं उन खां अलावा हिन घर में कुझु ॿारड़ा बि नज़र अची रहिया आहिनि। मतिलबु त हीअ हाणे औरत हिन घर में अकेली न आहे, ॿिया बि माण्हू हुन सां गॾु आहिनि। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म जी, जेका हिननि खे करणु न खपे हा। मिस्टेक नंबर 14। दोस्तों हिन सीन में हिन शख़्स पंहिंजे मथां फायर करे ख़ुदकुशी कई आहे ऐं पंहिंजे मग़ज़ में गोली हई आहे। पर जेकॾहिं दोस्तों हिन जे मग़ज़ ते गौर सां ॾिसिजे त हितां त को बि रतु कोन थो वहे। दोस्तों ओरिजिनल रतु न हुजे हा त बि रंग हुजे हा, जंहिंसां सीन ज़बरदस्त ठही वञे हा। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे। बहरहाल दोस्तों तव्हां हिन मिस्टेक जे बारे में छा था चओ, कमेंट में ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 15। दोस्तों हिन सीन में तव्हां रूबी अली ते गौर कयो त रूबी अली हिन सीन में बीठल आहे, हिन सोफ़े ते वेठल कोन्हे। हिकु दफ़ो दोस्तों तव्हां ॿीहर ॾिसो त रूबी अली हिन सीन में बीठल आहे, हिन सोफ़े ते वेठल कोन्हे। ऐं दोस्तों 5 सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे रूबी अली सोफ़े ते वेठल आहे, जॾहिं त 5 सेकंड पहिरियां बीठल हुई ऐं हाणे वरी इन सोफ़े ते 5 सेकंड बाद खां पोइ वेही रही। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन फिल्म में। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। उन खां अलावा दोस्तों सिंधी टेलीफिल्म बाख में हीअ मुंहिंजो आख़िरी वीडियो हुयो। हिन वीडियो खां पोइ हिन फिल्म में का बि मिस्टेक कोन्हे। हिन फिल्म में टोटल 15 मिस्टेक हुयूं। ऐं दोस्तों हाणे जेको मां नेक्स्ट वीडियो ठाहिण वारो आहियां उहो सिंधी टेलीफिल्म जेका सिंध टीवीअ ते रिलीज़ थी हुई हिन ईद उल फितर ते, जंहिंजो नालो दुश्मनी आहे। दोस्तों हाणे मां उन दुश्मनी फिल्म मां मिस्टेकूं कढंदुसि। दोस्तों काॾे बि न वञिजो, मुंहिंजो चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾिजो दुश्मनी फिल्म मां मिस्टेकूं ॾिसण जे लाइ। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।